यूरोप में नंढी उम्र जे नौजवानन जी ज़हनी सेहत मुतासिर कमज़ोर हुजण जो इंकशाफ थियो आहे। हिकु नई तहक़ीक़ी रिपोर्ट मूजिब यूरोपी टीनेजर्स जी ज़हनी सेहत कमज़ोर थियण में गैर मामूली वाध थी आहे ऐं उहा वाध 2014 खां पोइ शुरू थी आहे। सेहत आलमी इदारे जी यूरोप में मौजूद हिकु ज़ैली शाख जी जुड़ियल रिपोर्ट में 55 मुल्कनि जा अंग अखर गॾु कया विया, जंहिंमें नंढी उमिरि जे नौजवाननि जी सेहत ऐं आम रवैयनि जो वेझड़ाई सां जाइज़ो वरितो वियो। हाई स्कूल जे ॿारनि जी सेहत ऐं रोया जे नाले सां इन तहक़ीक़ी रिपोर्ट खे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जी यूरोपी ऑफिस जे रीजनल डायरेक्टर डॉक्टर हांस किलोज हिकु ख़ासि तक़रीब में आम कयो। रिपोर्ट मूजिब यूरोप में हर 4 मां हिकु टीनेजर्स नर्वस ऐं ज़हनी इंतशार थिए थो, जॾहिं त छोकरनि जी ज़हनी सेहत छोकरियुनि जी भेट में बहितर ज़ाहिर थी आहे। ॿिन्हीअ जी शरह तरतीबवार 33 खां 41% आहे। इन मुनासिबत सां यूरोपी मुल्कनि में घटि आमदनी वारनि खानदाननि जा टीनेजर्स सेहत जे केतिरनि ई क़िस्मनि जे मसइलनि ऐं ज़हनी दबाव खे मुंहुं ॾींदा आहिनि। WHO जे रीजनल डायरेक्टर डॉक्टर हांस किलोज रिपोर्ट में सिफारिश कई आहे त नंढी उमिरि जे नौजवाननि जी ज़हनी हालत खे बहितर बणाइण मुआशरती ज़िम्मेवारी आहे ऐं सूरतहाल खे ॾिसंदे संदन ज़रूरतनि खे पूरो करण बि लाज़मी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk